सॼी सिंध जी कल्याण मीडिया ग्रुप के सॾ ते शाहपुर जहानिया में जसकम ये सिंध क़ौमी महाज़ शाहपुर जहानिया ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि तोड़े सहाफ़िन पंहिंजो पाण मल्हाइण जे लाइ सिंधी सकाफ़ती रैली कढी आहे। अचो त सकाफ़ती रैली में मौजूद मासूम ॿारनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। तो अरब ॾिठा अरगून ॾिठा तो अरब ॾिठा अरगून ॾिठा तो पंहिंजा थींदे खून ॾिठा तो वहशी मदद मलहून ॾिठा तो गाज़ी गोना गोन ॾिठा तो मोहबत जा मजनून ॾिठा ऐं सदके तुंहिंजे जीअ मथां ए सिंध मां ए सिंध जीअं त जेको असांजो मेड़ाको गॾु थियो आहे असां क़ौमी सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असांखे तमामु घणी ख़ुशी थी त अॼु असां सभु पाण में गॾिजी सिंधी भाइर गॾु थिया आहियूं। कल्याण मीडिया ग्रुप जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिंजे ताउन सां अॼु शाहपुर जहानिया में हीअ रैली निकिती आहे। हिन रैलीअ जिसकम शाहपुर जहानिया तरफ़ां हुई जिन जी कवरेज कल्याण मीडिया ग्रुप कई। अॼु सिंध जे माण्हुनि सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हाए पूरी दुनिया ॾांहुं इहो पैगाम मोकिलियो आहे त सिंधी हिकु मुहज़िब क़ौम आहिनि ऐं सिंध हुननि जो तारीख़ी वतन आहे ऐं कंहिं बि क़िस्म जी वालार कंहिं बि क़िस्म जे ॿिए कंहिं हथ चुरांद सिंध ऐं सिंध जे नक्शे सां बर्दाश्त न कबी। जीअं सिंध जीअं सिंधी ॿोली साथियों जीअं त असां अॼु सभु हिते गॾु थिया आहियूं सिंध जी तइलीम सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जे सिंधु दरिया जहिड़नि अहम मौज़ूअनि बाबति ॻाल्हाए रहिया आहियूं ऐं उन्हनि जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हां TV चैनल वारनि जा जो तव्हां अहिड़े मौज़ू ते असांखे ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी ऐं असां उन ते ॻाल्हाए इहो साबित कयो त असांजी सिंध दुनिया जे ॿियनि क़ौमुनि खां घटि न आहे। मुंहिंजे मन जे मंदिर में मुंहिंजे मन जे मंदिर में सांडल हिकिड़ो सुहिणो ख्वाब खण कलम खोल किताब त गॾिजी आहियूं इनकलाब इनकलाब इनकलाब। साथियों असां हिते सभु गॾिजी सिंध धरतीअ जी सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। सिंध धरती लखे सालनि खां मुख़्तलिफ़ मज़हब कल्चर मानपे फ़लसफ़े शहरी अदावत कानून अदल व इंसाफ़ ॾाहब ॿोली तहज़ीब तमदुन वापार जहाज़रानी ज़राइत तइलीम ऐं हुनर जी ख़ाली कई मौरी आहे जिते कंहिं क़िस्म जी नफ़रत बि आई धोखे दौलाब जी का गुंजाइश न आहे। मुंहिंजो वतन मुंहिंजी सिंध उहा सरज़मीन आहे जिते खीर विकिणण खे असांजा आबा ॾाढा ऐं बुज़ुर्ग वॾो भई ॾोह सम्झंदा हुआ जिते न्याणीअ खे सत क़ुर सम्झो वेंदो आहे जिते मज़हब खे तमामु वॾी इज़त ऐं एतिराम सां ॾिठो वेंदो आहे। सिंधी मीडिया तरफ़ां हेॾो वॾो रैली कढी हेॾो वॾो सिंधी इज्तमा करे साबित करे ॾेखारियो वियो आहे त सिंधी क़ौम जी पाण में बची आहे मोहबत किताब रखंदा ऐं उहो कहिड़ी जॻह ते पंहिंजे सिंध जो तहफ़ुज़ कंदा सभिनी शाहपुर जहानिया में सिंधी सकाफ़ती रैली में शामिल मासूम ॿारनि ऐं सियासी समाजी अॻुवाननि जो इहो चवणो त सिंध धरती ते जॾहिं को ॾुखियो वक़्तु आहे त अॼोके ॾींहं वांगुरु सकाफ़ती ॾींहं वांगुरु मिड़ी मुठ थी करे दुश्मन खे जवाबु ॾींदा। कैमरामैन ज़फ़र बुगे सां गॾु असद बुगियो कल्याण TV न्यूज़ शाहपुर जहानिया।